बचड़ा मरी विया घर खणी विया बच्चन में साह हुयो असां उहे वापसी बचड़ा ज़ोइब सेंटर ते करिया उन्हनि जो असांखे 10 मिंट पहिरियों करी चाहिए बचड़ा बची वञनि पानी में बारिश में 4-5 बार उनका साथ करता है ई बार जेडी वाला बिलावल चौक हॉस्पिटल से खणी विया हुन बिलावल चौक हॉस्पिटल से जेडी वाला सा खणी विया उते 14 बार एक्सपायर थी आहिनि जेडी वाला घर खणी आयो छोकरनि खे अॻिते पर छोकरनि में साह 4 छोकरा बच्चन के बचायासीं अस्पताल पहुतासीं उते को भी डॉक्टर कोन हो उन्हनि चे बाबा एक्सपायर थी विया असां घर खणी आयासीं थोरो असां उनखे पेट ते ज़ोर ॾेई उनजा छोकरा थोरा लुॾण शुरू थी विया ज़ोइब सेंटर खणी आयासीं त उन्हनि चयो बाबा हाणे तक़रीबन 5 मिंट थिया पहुती विया आहिनि न डॉक्टरनि न अस्पताल में इंतज़ामिया रोज़ पाणी बाबा शहर जो पाणी सॼो असां वटि छॾनि था सॼो चवनि था कल्ह असां DC साहब खे बि रिक्वेस्ट कई आहे अली हसन साहब पाण आयो हुते बाबा मशीनूं हितां कढो बाबा असांजी बनियूं बचायो अड़े बाबा बनियुनि खे छॾियो पहिरियों आवाम खे बचायो आवाम ग़रीबनि जे नंढड़ा ॿार मासूम हाणे बस आया थी विया ॿिनि खे बचाए वरिसे अञा माण्हू मरंदा जीअं हिननि जो हाल आहे न साईं हीउ हिकु अॼु 3 ॾींहं आहे साईं उते ट्यूबवेल हिकिड़ो लॻायो अथनि उहो स्टार्ट नथो थिए तक़रीबन 15 लख जो हिननि पेट्रोल लिखियो आहे हिकिड़ो मोटर स्टार्ट न थिए हिननि खां अॼु 4थो ॾींहुं पूरी इंतज़ामिया उते आहे मिड़ई माण्हुनि खे हेॾां होॾां करे पोइ जॾहिं माल ईंदो पोइ सभु साईं हड़प करे वेंदा असांखे माल जी ज़रूरत न आहे बरल असांखे पाणी जेको आहे असांजो इहो जेको घरनि में बीठो आहे 6 फुट पाणी बीठो आहे हीउ नूरिन टाउन आहे साईं सचल सरमस्त आहे परियां ग्रेड स्टेशन आहे पठान कॉलोनी आहे सॼो पाणी शहर जो कढी असां वटि साईं डिस्पोज़ल हलाइनि त बि भलो आहे डिस्पोज़ल बि नथा हलाइनि उते हिकिड़ो बचियल लाखे खे विहारियो अथनि हू साईं पंहिंजी मर्ज़ी सां डीज़ल बि खपायो वञे वो डीज़ल खणी था अचनि राति जो खपायो था छॾनि मोटर हलाइनि ई नथा डीज़ल पाण खपायो छॾनि बचियल लाखो उते चौकीदार आहे राति जो हूअं असां वञूं था ॾींहं जो दबा करे उनखे चवंदा हला बाबा वेठा आहियूं राति जो असां न आहियूं मोटर बंदि आहे साईं मोटर बंदि आहे त पोइ साईं पाणी वञे ई नथो हीउ शहर जो ओॾो सॼो रेंजर्स वारा कढनि था पुलिस रेंजर बाबा असां इहो चवंदा बराए महिरबानी जेको नुक़सानु थियो सो थी वियो पर हाणे पाणी कढो मज़ीद नुक़सानु न थिए कंहिं ग़रीब न जो नुक़सानु न थिए कंहिं माउ पीउ जो वरी ॿियो लाडलो न वञे हिन दुनिया मां वही कोशिश कई बचाने की ग्रेट स्टेशन कॉलोनी नूरी कॉलोनी इतने बार किरी पिया मां कोशिश की बचाने जो न बचाए सकी आसे पासे वारा बार आया मानू आया उन्होंने बचायो बिलावल अस्पताल खड़ी वियासीं बिलावल अस्पताल में 1 कलाक हले पे अंदर हुआ बार कलाक का पोइ चवन पिया बार एक्सपायर मरी विया घर खड़ी आया बारन के उल्टी आई बारन साह खयो उन का बावजूद पोइ असां ज़ोइब सेंटर खणी आया ज़ोइब सेंटर वाला चवन पिया 5 मिनट अॻु में खणी अचो था या बार बची वञनि नंढड़ा बार मासूम खणी था वञनि हींअर असां हेॾे खणी आहियूं किरिया पर हिकिड़ो बची वियो उन टाइम ते बाक़ी मिसाल डेथ उन्हनि जी थी वई हाणे हो थी विया आहिनि डॉक्टर जी नाअहली जी वजह सां अञा भी पानी बीठो आहे ॿिया ॿार भी नुक़सान थी था सघनि जानी नुक़सान थी था सघनि इंतज़ामिया खे इहो अपील आहे त सॼे शहर में पाणी बीठल आहे वाक़ई हालात पाणी जा निकाल गवर्नमेंट करे पई पहिरें ॾींहं वठी गवर्नमेंट पुलिस सॼी लॻल आहे मोटर लॻल आहिनि अलाह जी रज़ा सां हाणे हीअ ॿुॾी विया हलिया डॉक्टर जी पुछा कयो त कहिड़ो डॉक्टर आहे छो उन अहिड़ी नाअहली कई जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि नाअहली कई आहे त उनजे ख़िलाफ़ु एक्शन खणाईंदासीं बाक़ी हाणे सभु बाक़ी अलाह पाक जे तरफ़ां थियो आहे सभु आहे अलाह पाक जी तरफ़ां कोशिशि आहे इंशाअल्लाह ताला सुभाणे ताईं पाणी वेंदो निकाल थी वेंदो बिलावल चौक ते अस्पताल आहे बदोस कलाक उते असांखे तड़पायो अथनि डॉक्टराणी जे ख़िलाफ़ु एक्शन करिणो आहे छो त जहिड़ा हुया ॿार जहिड़ा हुया डॉक्टर खणी वियासीं डॉक्टर चयो एक्सपायर आहिनि असां वठी वियासीं होॾे घर ॾे उते उल्टियूं आया आहिनि वापसी ज़ोइब सेंटर वठी आयासीं त उहो चवनि पिया त 5 मिंट पहिरियां वठी अचो आहे इहे ॿार जहिड़ा हुया तव्हांजा तव्हां चओ खणी कोन आहियो कलाक असांखे डॉक्टरनि रुलायो उन खां पहिरियां ई असांखे चई छॾियो त एक्सपायर आहिनि ॿार उहो एक्सपायर कोन हुया असांजो मुतालबो इहो आहे त डॉक्टर जे ख़िलाफ़ु एक्शन करिणो ऐं असांजो जेको पाणी आहे ख़ुदा खे मञियो
इंतजामिया खे चओ असांजो ही पानी कढो आया असांखे ॿुधाइनि था पानी विझनि था असांजे जॻह ते मता बि हारे छॾियो जान छॾियो बस तव्हां असां का शइ कयो ई नथा असांजे मथां पेट्रोल हारे छॾियो या गोली हणी छॾ ॻाल्हि ख़तम थी वेंदी असां त सिंध जा असांजो मुतालबो इहो आहे त डॉक्टरनि जे ख़िलाफ़ एक्शन ही चंडन अस्पताल में ॿारनि जो अस्पताल ठहियल आहे असां बस कई नंढड़ा फोत थी चुका आहिनि तव्हां रवैयो ॾियो हुकूमत त असां इन्हनि खे कहिड़े कब्रस्तान में दफ़नायूं हर कब्रस्तान पाणी सां फुल आहे असां सां महिरबानी करे इंतज़ामियनि खे चओ को न को असां सां हिमत कराइनि असां का कब्रस्तान ख़ाली कराए इन नंढड़नि खे दफ़न करे सघूं असां दफ़न करे सघूं